जी साईं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुंद सागर नीर भरया तेते अवगुण हमारे दया करो किछ मेहर उपावो दो बंदे पत्थर तारे पवन तने संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभु। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, सद्गुरुदेव भगवान की जय। आयो लाल सभई ताड़ियों वडाए चो झूले 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 लाल। अचो प्रभु जी प्यारी मिठड़ी साध संगत जी, अज जे सत्संग भक्ति सभा के असा आरंभ कयूं वडे ही प्रभु जे मिठे पावन पवित्र नाम सा। तवा सब तैयार आयो या हा कयो या न कयो, घट में घट तैयार आयो न भाई? गट गट गाइंदो, साथ दींदो असांजो। हलो पहिरों तवा के 10 मिनट असा प्रभु जे नाम जो कीर्तन ता करायूं, त असां सां गड मिली करे हरि नाम संकीर्तन कयो। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल,
कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गायो ताड़न की सेवा हल्की राधे गोविंद गोविंद 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 गोपाल राधा कृष्ण 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 गोविंद गोविंद क्या बात भैया गोपाल गोविंद गोपाल गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद अरे एडी संगत बैठा आयो थोड़ो जोर संग आयो ने भाई आवाज नथी निकरे वशा घर में की आवाज निकरती तो जेडी मल गोट के चिल्लाईंदा आयो उई घट में घट आवाज कढो न प्रभु जी भक्ति में गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गो वाह वाह वरी प्रेम सा गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल वाह वाह प्रेम सा ताड़ियों भी कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे 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 गोविंद गायो। गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गायो। गोविंद सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल आमा
सभई चओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल गायो सभई चओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आयो लाल सभई ताड़ियूं वॾाए चओ झूले 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 झूलेलाल वडन भागन सां जॾहिं प्रभु परमात्मा अपार कृपा कंदा आहिनि न पंहिंजी असांखे छा लॻंदो आहे कि धन मिली वियो त भगवान जी कृपा आहे ॾाढी वॾी पंहिंजो दुकान थी वियो त वॾी कृपा आहे पंहिंजो मकान थी वियो त भगवान जी वॾी कृपा आहे ये केवल कृपा आहे कोई विशेष कृपा न आहे ये तो भगवान ईअं ई ॾींदा आहिनि ॿुधियो अथव न भाई सुत दारारो लक्ष्मी पापी कंहिं बि हो कंहिं पापी वटि बि इहो सुलभ थी वेंदो आहे त विशेष कृपा छा आहे चवनि था विशेष कृपा तॾहिं आहे जॾहिं भगवान जीवन में सत्संग ऐं भक्ति ॾींदा पंहिंजी कथा पंहिंजो कीर्तन साध संगत जे विच में वेहण जो मौक़ो ॾींदा चओ हरे राम वो चवंदा आहिनि न भाई जनता जिसे चुनती है वह संसद में जाते हैं ध्यान ॾिजो जनता जिसे चुनती है वह कहाँ जाते तव्हां जेके वोट ॾींदा आहियो इलेक्शन थींदो आहे वोटिंग थींदी आहे तो जनता जिसे चुनती है वे संसद में जाते हैं और प्रभु परमात्मा जिसे चुनते हैं वही सत्संग में आते ये न समझो कि तव्हां आया आहियो केर वठी आयो आहे मालिक वठी आयो आहे मता समझो कि असां अची करे ते भक्ति था कयूं न वो साईं असांखे वठी आयो चओ हरे राम हरे कृष्ण जय झूलेलाल मूंखे सभिनीनि जी आवाज नथी अचे अलाए छो सभु नथा चओ भाई चओ न जय झूलेलाल थोरो या त अॻियां हली चो न त मां बार बार चवाईंदो वेंदोमांव चओ जय झूलेलाल या त पोइ आवाज चङी तरह ॾियो हा अॻिते अचो त ॾाढो सुठो ॾाढी कृपा हली चो जल्दी भाई जल्दी हाँ वाह वाह विशेष कृपा हाँ बस चंगी तरह अॻिते हली चो पोइ कोई बि हिलाएव डुलाएव हिलजो ई कोन हा न केतिरो बि मिंथू इलाजूं करेव तव्हांखे कि अॻिते वधजो ई न हाणे छो जो साईं हिकु बार असां सत्संग पिया कयूं त जॻह घटि पई पई अमर भैया त हिकिड़ो मंगलू राम वेठो हुयो तव्हांजे भूसावल जो उनके चयमांस भाई मंगलू राम थोड़ा आगे खिसक जाओ पीछे वालों को जगह हो जाएगी जी हम नहीं खिसकेंगे मैं क्यों जी हम पहले से खिसके हुए सुठो थियो तव्हां अॻियां हली आयो पहिरों चओ हरे राम जय झूलेलाल जय श्री कृष्ण त हे भगवान घुरायो आहे भगवान व्यवस्था कई आहे भगवान कृपा कई आहे तॾहिं तव्हां बि असां बि हिते वेही करे भक्ति करे सघूं था ये प्रभु जी अकारण कृपा आहे त हिकु धन्यवाद सदाई रोज पंहिंजे प्रभु खे ॾींदा कयो कंदा आहियो भाई केर केर भगवान खे धन्यवाद कंदा आहिनि हथ मथे करे ॿुधायो ॾिसो शिकायत करण में असां काथे बि पोइते न हटंदा आहियूं कोई शिकायत हूंदी आहे न त सभिनीनि खां पहिरों नंबर शायदि असांजो ई हूंदो शिकायत करण में पर जेॾी महिल शुक्र जी बारी अचे त पोइ आख़िरी नंबर बि शायदि असांजो न हूंदो त कंदा आहियो धन्यवाद पक न कंदा आहियो त पोइ हिकिड़ो नियम ठाहे छॾियो अॼु खां शुक्र करां प्रभु तेरा शुक्र करां 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 तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करां
प्रभु जी शुक्र करा। तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करा। ताड़ियों ताड़ियों प्रेम सां। प्रभु जी शुक्र करा। तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करा। प्रभु जी शुक्र करा। तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करा। प्रभु जी शुक्र करा। मेरी बनी रहे जी बात प्रभु जी शुक्र करा। प्रभु जी शुक्र करा। मेरी बनी रहे जी बात प्रभु जी शुक्र करा। प्रभु जी शुक्र करा। मेरे बदल गए हालात प्रभु जी शुक्र करा। मेरी बन गई बिगड़ी बात प्रभु तेरा शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र करा। मेरी बन गई बिगड़ी बात प्रभु तेरा शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र बोलो शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र करा। शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र करा। शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र करा। बोलो शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र करा। शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र करा। शुक्र करा। प्रभु तेरा शुक्र शुक्र कयो। शुक्र करा मेरे दाता तेरा शुक्र करा। हाँ शुक्र करा मेरे दाता तेरा शुक्र करा। ओह शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा जी। शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा। हाँ शुक्र करा मेरे दाता तेरा शुक्र करा। 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 दिन रात सवेरे शुक्र करा। दिन रात सवेरे शुक्र करा। हर पल में तेरा शुक्र करा। हर पल में तेरा। शुक्र करा। जब होवे सवेरा शुक्र करा। जब होवे सवेरा शुक्र करा। जब होवे अंधेरा शुक्र करा। जब होवे अंधेरा। शुक्र करा मेरे दाता तेरा शुक्र करा जी। शुक्र करा मेरे दाता तेरा शुक्र करा। आह शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा। हाँ शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा। शुक्र करा मेरे दाता 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 तेरा शुक्र करा। जी शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा। शुक्र करा मेरे साईया तेरा शुक्र करा। बोलो सतगुरुदेव भगवान की आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूलेलाल। हिकिड़ो नेम
आयो लाल आयो लाल झूलेलाल आयो लाल आहा झूलेलाल सभई चो आयो लाल सभई चो झूलेलाल आयो लाल आयो लाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 सभई चो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 सभई चो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आयो लाल सभई चो झूलेलाल ॾाढे पावन पवित्र उपलक्ष्य में असां हिते हाज़िर थिया आहियूं सभई चेटी चंड महोत्सव जो ही जेको सुंदर पवित्र माहौल हली रहियो आहे सर्वप्रथम त तव्हांखे पहिरों ही एडवांस में अनंत अनंत वाधायूं असांजा इष्ट देव भगवान झूलेलाल तिन जे चेटी चंड हिन पावन महोत्सव जी पंहिंजे साईं को झोली फैलाए करे असां कई बार कई शयूं घुरियूं आहिनि साईं मूंखे हे ॾे मूंखे हो ॾे हिकु बार बस उन्हनि खे प्रार्थना कयो प्रेम सां कि मुंहिंजा साईं मूंखे भक्ति ॾे मूंखे सेवा ॾे मूंखे सत्संग ॾे मूंखे पंहिंजो नाम ॾे संगत जे विच वेही करे भक्ति करण जो मौक़ो ॾे इहो घुरण ई त असली घुरण आहे बाक़ी त असां जेको बि घुरंदासीं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हिते ई रहिजी वेंदो न हिते रहिजी वेंदो न भाई मथे त केवल इहो ई हिसाब हलंदो कि भैया तोखे जीवन मिलियो सत्संग कथा कीर्तन कई की न नाम जपियो की न भक्ति कए की न इहो ई हिसाब वठियो वेंदो बस बाक़ी त कोई हिसाब मथे न हलंदो त प्रार्थना कयो ऐं ॿियो हिकिड़ी वेनती असांजी कि रोज रोज पंहिंजे नियम में हिकिड़ो शुक्रानो जोड़े छॾो चओ हरे राम जीअं रोज नियम हूंदो आहे न सुबुह जो उथंदा आहियूं ब्रश कंदा आहियूं सनानु कंदा आहियूं रोटी खाईंदा आहियूं 3 टाइम मूं जहिड़ा कोई हुजनि त 6 टाइम बि खाईंदा हूंदा हा न पर जेको भी नियम हूंदो आहे त हिकिड़ो पंहिंजे दिनचर्या में नियम जोड़े छॾियो कि ॾींहं में हिकु ई बार सही पर भगवान खे धन्यवाद कंदो कि प्रभु तुंहिंजो धन्यवाद तुंहिंजो शुक्र आहे जो तूं असांखे मानुष्य जन्म ॾिनो तुंहिंजो शुक्र आहे कि हिन जन्म में तूं असांखे पंहिंजी भक्ति ॾिनी पंहिंजो ही एॾो सुंदर दर ॾिनो भक्ति करण जे लाइ सेवा करण जे लाइ चओ हरे राम कंदो भाई पक शुक्राने में ॾाढी शक्ति अथव भगवान जी रजा में राजी रहण भक्त जो पहिरों लक्षण अथव जे अगर तव्हां भगवान जी रजा में राजी रहो था त चवाइण जे लाइक़ आहियो कि हा असां भक्त आहियूं पर अगर राजी न रहंदा आहियूं प्रभु जी रजा में त पोइ असां लाइक़ बि न आहियूं चवाइण है न चओ हरे राम जय झूलेलाल हिकड़ी मूंखे ॾाढी सुंदर घटना यादि थी अचे असांजा पुणे जा सिंधी समाज जा महान दरवेश संत थिया आहिनि दादा जेपी वासवानी तव्हां नालो ॿुधियो हूंदो उहे हिकु बार हिकिड़े आश्रम में विया ॾाढी सुंदर उन्हनि घटना ॿुधाई हिकिड़े आश्रम विया दादा जेपी वासवानी उन आश्रम में न 120 सूरदास रहंदा घणा 120 सूरदास उन्हनि जे आश्रम में संतन जो प्रवचन हुयो सत्संग हुयो त प्रवचन कंदे कंदे सत्संग कंदे कंदे संतन हिकिड़ो सवाल पुछियो संतन चयो भाई तव्हां हिते 120 सूरदास आहियो जिन खे परमात्मा अखियूं न ॾिनियूं आहिनि पर तव्हांजी इच्छा न थींदी आहे कि जेकर मालिक असांखे अख ॾे हा नज़र ॾे हा रोशनी ॾे हा त हे उनजी बनायल जेकी एॾी सुंदर कुदरत सृष्टि आहे असां उनजो नज़ारो ॾिसूं हा तव्हांजी इच्छा न थींदी आहे कि असां बि पंहिंजा माउ पीउ ॾिसूं हा असां बि पंहिंजा भाउ भेण सभु ॾिसूं हा दोस्त यार हे भगवान जेकी सुंदर नज़ारा बणाया आहिनि नदियूं बनाई आहिनि भगवान सुंदर सुंदर स्थान बनाया आहिनि अखियुनि सां उहो बि ॾिसूं हा ॿुधायो कंहिंजी इच्छा थींदी आहे त घणा सूरदास हुया हुते 120 119 सूरदासन हथ मथे कयो केवल हिकिड़े हथ मथे न कयो तो संतन जी नजर वही कि भाई पूरी भरी सभा में सभिनीनि जो हथ मथे आहे इकलौतो हिन जो हथ हेठि छो आहे पाण संत उथी करे हुन वटि विया ऐं चवण लॻा प्यारा
तू सूरदास आ न त छा तोखे ॿुधण बि न ईंदो आहे? अहिड़ी बि कोई तकलीफ़ अथई छा? चई न न साईं मूंखे ॿुधण ईंदो आहे। चई पोइ प्यारा हे सभु जेके तुसां साथी तुंहिंजा वेठा आहिनि 119 सूरदासनि सभिनी हथ मथे कयो आहे। सभु चाहिनि था कि हा जेकर परमात्मा रोशनी ॾे आ अखियुनि जी त असां नज़ारा ॾिसूं आ त तुंहिंजी इच्छा न थींदी आहे? चई साईं मुंहिंजी इच्छा न थींदी आहे। चई छो भाई ईअं छो? त ॾाढो सुंदर जवाब उन सूरदास ॾिनो। उन चयो साईं जी अगर मुंहिंजो साईं चाहे तो कि मां ये नज़ारा न ॾिसां त पोइ मां उनजे मर्ज़ीअ जे खिलाफ छो वञा? जे उहो उनजी इच्छा इहा ई आहे कि मां सूरदास रहां। अगर उनजी इच्छा हुजे हा त क्यों ॾे हा, पर जे अगर उनजी इच्छा कोन्हे त मुंहिंजो कम त इहो ई आहे न उनजी रजा में मां राजी रहां। दादा जेपी वासवानी वो भावुक थी विया। उहे चवण लगा प्यारा हिकिड़ी ॻाल्हि मां बि तोखे चवां, असली अखियूं तो भगवान तोखे ॾिनियूं आहिनि, असां सभु बाक़ी सूरदास आहियूं। असली अखियूं तो भगवान तोखे ॾिनियूं आहिनि, जो एॾो तूं शुक्र तो करे। चओ हरे राम। जेकी शइ असां वटि न हूंदी आहे उनजी त असां शिकायत कंदा आहियूं, मूंखे हे बि न मिलियो आहे, मूंखे हो बि न मिलियो आहे, परमात्मा हे बि ॾे हो बि ॾे। पर जेको ॾिनो आहे परमात्मा उनजो शुक्र काथे कंदा आहियूं? चओ हरे राम। शुक्र सदाई शुक्रानो कंदा कयो भाई पंहिंजे साईं खे, पंहिंजे प्रभु खे। इहो नियम बणाए छॾियो। असांजा सतगुरु बाबा आनंद राम साहिब जन, असांजा दादा साहिब, उहे चवंदा तव्हां नेम कयो, बस नेम पकड़ियो, ॿियो कुछ भी ना अचे न, बस नेम कयो कि मां रोज मंदिर वेंदुमि, झूलेलाल मंदिर वेंदुमि, मथो टेके ईंदुमि, बस ॿियो कुछ भी न करे सघो। पोइ छा थींदो नेम कंदे कंदे? असांजा बाबा जन चवंदा प्यारा तोखे नेम कंदे कंदे प्रभु सां प्रेम थी वेंदो। चओ हरे राम। हाँ जाते प्रेम थी वियो ओ त भैया प्रेमीअ जी ॻाल्हि ई न पुछो। लैला मजनू जो नालो ॿुधियो तो? ॿुधियो त सभिनी हूंदो आहे, हिन महिल हा कोई न कंदो लॻे थो। ॿुधियो अथव भाई? हीअं कयो या हीअं कयो, हीअं कयो या हीअं कयो। लैला मजनू जो नालो ॿुधियो अथव? केर हुया? भुसावल जा हुया छा? अरे भाई प्रेमी हुया न पाण में, एतिरो ई ॿुधियो अथव न। चओ हरे राम। ॾिसो प्रेमीअ जे कारण हुननि जो नालो अॼु बि अमर आहे। उन्हनि अहिड़ो प्रेम कयो हूंदो। चवंदा आहिनि हिकु बार मजनूअ जे गांव मां हिकिड़ो टांगे वारो वञे पियो, पहिरियों टांगा हलंदा हुया, त हिकिड़ो टांगे वारो वञे पियो लैला जे गांव। त हुन मजनूअ खे चयो कि प्यारा मजनू मां तुंहिंजी प्रेमिका लैला जे गांव तो वञे, कोई संदेश हुजई, कोई मैसेज हुजई त मूंखे ॾेई छॾ, मां हुनखे ॿुधाईंदुमि वञी करे। छो जो पहिरियों ई असां जहिड़ा व्हाट्सएप ऐं इहे सभु त न हलंदा। त मजनू बस एतिरो ॿुधियो कि मुंहिंजे लैला जे गांव तो वञे। जी हा हा भी लैला जे गांव तो वञे, हा हा। और प्रेमीअ जी निशानी ॾिसो। चीज ॿुध भाई, लैला मिलई त हुनखे चइजांसि तोखे मजनू ॾाढो यादि कंदो अथई। चीज ठीकु आहे। वरी थोरो टांगो अॻिते वधियो, मजनू पोइतो डुकियो। चीज भी उनखे चइजांसि मां फलाणी तारीख़ ते तोसां मिलण बि ईंदुमि। ठीकु आहे। वरी अॻिते वधियो, चीज भी उनखे चइजांसि कि फलाणी ॾींहं ते फलाणी जॻह ते तोसां मिलण ईंदुमि। चीज ठीकु आहे। वरी अॻिते वधियो, वरी उहो रोके, वरी थोरो अॻिते वधे, वरी रोके, वरी वधे, वरी रोके। चओ हरे राम। ईअं कंदे 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 टांगे वारो चवण लॻो भैया हिकु कमु कर, तूं पाण वञी चएसि, छो जो तूं हलंदे हलंदे हुनजे गांव ताणी हली आयो आहे। प्रेम में एॾी शक्ति आहे। सोचो संसार जे प्रेम में एॾी शक्ति आहे कि वो हिकु गांव मां ॿिए गांव ताणी पहुची तो वञे, हुनखे ख़बर न पई आहे त अगर कोई भक्त पंहिंजे प्रभु परमात्मा सां प्रेम करे त उहो बि काथों जो काथे पहुची वेंदो आहे। चओ हरे राम। कोई प्रेम करे त ॾिसे। चओ जय झूलेलाल। नेम निभाए त ॾिसे भाई। बाक़ी त प्रभु परमात्मा पाण ई कंदा आहिनि, सभु पाण ई कंदा आहिनि, असांखे करणो बि न पवंदो आहे। हिकिड़े संतनि जी मूंखे घटना यादि थी अचे भाई, ध्यान सां ॿुधंदव। चओ जय श्री कृष्ण। सभु नथा चओ भाई, अञा सभु नथा चओ। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। नेम ते मूंखे हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना यादि थी अचे। हिकिड़ा संत हुया, रोज भगवान जे मंदिर दर्शन करण वेंदा। नियम हुयो कहिड़ो, शाम जो ठीक 5 बजे भगवान जे मंदिर में आरती थींदी हुई।
तो उन आरती खां पोइ भगवान खे भोग बि लॻंदो हुयो, तो उन भोग जे लाइ रोज 4 लड्डू वठी वेंदा। घणा? 4 लड्डू रोज। मंदिर जे ॿाहिरि हिकिड़ो हलवाई वारो हूंदो, उन खां 4 लड्डू वठी वेंदा। उन जमाने में 10 रुपया थींदा हा कुछ। रोज जो नियम, सालन खां नियम निभाईंदा आया। अचानक 2 ॾींहंनि जे लाइ कंहिं शहर में कमु करणु वञिणो पियो, त अॼु नियम छा थियो भाई? छुटी पियो। शाम जा 5 थिया, ॿिए गांव में हुया, रोअण लॻा, चई प्रभु हेॾनि सालनि खां मां इहो नियम निभायो आहे, हे नेम कंदे कंदे त मूंखे तोसां प्रेम थी वियो, प्रभु मूंखे माफ़ कजां, अॼु मां ज़रूरी कम सां ॿाहिरि हली आयुमि, मां उहो भोग तव्हांखे न लॻाए सघंदुमि, प्रभु मुंहिंजी हाज़िरी हितां ई क़बूल कजो। रोअण लॻा। बस घड़ीअ में 5 थिया ऐं रोअण लॻा। ॿिए ॾींहुं जल्दी जल्दी पंहिंजो सभु कमकार निपटाए वापसि आया। अची हलवाईअ खे चयूं, भैया जल्दी मूंखे 4 लड्डू ॾे त मां वञी करे अॼु भगवान खे भोग लॻायां। 4 लड्डू हलवाईअ ॾिना, 10 रुपया हिन गीदे मां कढी ॾिना। हलवाईअ बीहारियो, चयो सेठ जी ये तो आप आज का दे रहे हो और कल का 10 रुपए। कल छा जा 10 रुपया? कल त मां आयुमि ई कोन। चई हा हा मूंखे ख़बर आहे तव्हां न आया, पोइ छा जा 10 रुपया? चई कल तव्हां न आया हुआ, पर हिकिड़ो नंढो बालक आयो। चओ हरे राम, ध्यान ॾिजो भाई। हिकिड़ो नंढो बालक आयो, घुंघरालू घुंघरालू हुनजा वार हुया, ॾाढो सुंदर पियो लॻे, एड़ो चेहरे ते तेज हुयोसि कि सूर्य भगवान खां बि वधीक तेज पियो लॻे। अच्छा, हा राजाउनि जो राजा पियो लॻे। अची करे उहो मूंखे चवण लॻो, सेठ जी 4 लड्डू दो। मां पुछियोमांसि भाई पैसा? चई पैसा कोन्हनि। त पोइ 4 लड्डू काॾे कंदे भाई? चई 4 लड्डू वो जेको रोज संत खणी वेंदो आहे न, उनजा 4 लड्डू मूंखे ॾियो। चई तोखे छो ॾियां? त उहो चवण लॻो, अरे मूंखे ॾियो, छो जो उहो संत रोज मूंखे ई त ॾींदो आहे अची करे। चओ हरे राम। मुंहिंजे लाइ वठी वेंदो आहे। पैसा घुरियामांसि त चई पैसा उहो पाण ई ॾींदो सुभाणे अची करे। 4 लड्डू मूंखे ॾियो। जॾहिं मतलब ॿुधायो न त संत रोअण लॻा, भक्त रोअण लॻा। दुकानदार पुछे हलवाई रोए छो तो? चई प्यारा तुंहिंजो जीवन धन थी वियो। छो? चई अरे उहो लड्डू वठण वारो ॿियो कोई न, साक्षात परमात्मा भगवान बांके बिहारी अची करे तोखां लड्डू वठी वियो। नेम में एॾी शक्ति आहे। ॾिसो, अगर कोई नेम करे, काथे भुलिजी बि वञे, गलती बि थी वञे, त परमात्मा पाण अची करे उहो प्रेम निभाए था वञनि। त असां नेम कयूं। बस नेम में ॾाढी शक्ति अथव भाई। चओ हरे राम। अचो प्रार्थना कयूं ॾाढी सुंदर पंहिंजे अमर उडेरे लाल खे कि असांखे खूब भक्ति सेवा तव्हां कृपा कयो, दया कयो। ॾाढो सुंदर भजन असांजे बाबा भगत राम साहिब जन लिखियो आहे, भगवान झूलेलाल जे मथां। असां सां गॾु मिली करे ॻायो। ओम हरि ओम झूलेलाल, 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 ओम हरि ओम झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पाइण सां, पल्लव जेके पाइण रे, खावंद तिन जा खाली न करे, साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पाइण सां, पल्लव जेके पाइण रे, खावंद तिन जा खाली न करे, साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पाइण सां। ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में, बहराणे साहिब में। झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में, बहराणे साहिब में। ओ पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में, चालीहे साहिब में।
मन जी आशा चाली है साहिब में, चाली है साहिब में। ओ मिठड़ा रे पूरी थे मन जी आशा चालीए साहिब में, खाली ना कदही मोटाए साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे, खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पायण सां ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। गायो गायो हल्की हल्की ताड़ियों। ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। दरिया शाह दर्द वंदन जी ताह बुद्धि ईंदो आ, ताह बुद्धि ईंदो आ। दरिया शाह दर्द वदन जी ताह बुद्धि ईंदो आ, ताह बुद्धि ईंदो आ। सिक श्रद्धा वारन जाहू कष्ट सब कटींदो आ, कष्ट सब कटींदो आ। सिख श्रद्धा वारन जाहो कष्ट सब कटींदो आ, कष्ट सब कटींदो आ। ओ मिठड़ा रे सिक श्रद्धा वारन जाहू कष्ट सब कटींदो आ। आनंद तो के भी ॾींदो साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे, खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल झूलेलाल। रिझे पल्लव पायण सां ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल, ओम हरि ओम झूलेलाल। सभई चओ प्रेम सां मिली करे भाव सां ताड़ियुनि जी सेवा। ओम हरि ओम झूलेलाल, 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 हरि ओम झूलेलाल। आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूले झूले झूलेलाल। हाँ ॾिसो हिन भजन जो भाव बि इहो ई आहे न, झूलेलाल रिझे पल्लव पाइण सां। पल्लव त असां सभु पाईंदा आहियूं, पर बसि घुरण असांखे न ईंदो आहे। हिकिड़ा संत पंहिंजे सत्संग में चवनि पिया, मां संतनि जी वाणी ॿुधी त मूंखे ॾाढो सुठो लॻो। चयो असां जीवन भर घुरूं था भॻवान खां, पर जीवन भर ई असांखे घुरण न आयो आहे। चओ हरे राम। पूरो जीवन घुरंदा आहियूं भॻवान खां, सॼो जीवन, पर पूरे जीवन में असांखे घुरणो छा आहे उहो आयो ई कोन। पलव पाए करे अरदास करे वेनती करे उन्हनि जे चरणनि में, उन्हनि जे चरणनि जी सेवा ही घुरो। असांजा बाबा जन चवंदा हा, भगवान से और कुछ मत मांगो, भगवान से भगवान को ही मांग लो। हाँ, भगवान को भगवान के ही घुरी वठो, भगवान ही पांजे तरफ थी वियो। तुम साथ हो जो मेरे, फिर किस चीज की कमी।
भगवान ही अगर पंहिंजे तरफ थी वञे, पंहिंजो यार थी वञे, हाँ, ऐं ॻाईंदा आहियूं न हाणे नयो साईं कहिड़ो किशोर भई, असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे, त भगवान खे चूंडे खणो न भाई, पंहिंजे झूलेलाल भगवान खे चूंडे खणो, यार ठाहियो, त पोइ अगर उहे असांजे तरफ थी विया त पोइ कंहिं शइ जी ज़रूरत पवंदी। भगवान कृष्ण भी अर्जुन खे चयो हुयो, अर्जुन तो वटि चॉइस अथई, विकल्प अथई, तू चाहे त हिक तरफ पूरी सेना बीठी अथई, हिक तरफ अकेलो मां आहियां, तोखे जेको खपे तू खण। अर्जुन चयो प्रभु मूंखे तव्हां ई खपो, बस तव्हां मुंहिंजे तरफ अचो। तॾहिं भगवान मुस्कुराए करे चवण लगा, वाह, हाँ, सॼो मखण मखण तू उन दुर्योधन खे तो ॾे, तो वटि बचंदो छा? चवण लॻो प्रभु चिंता न कयो, भले मखण उहो खणी वञे, माखन चोर त मूंसां गॾु आहे न, तव्हां त मूंसां गॾु आहियो न, बस तव्हां मूंसां गॾु आहियो, युद्ध त मां ई जीते वियुमि, हाणे त केवल उहो नाटक थियणो आहे। चओ हरे राम, भगवान खे पंहिंजे तरफ करे वठो भाई, बस उहो यार बणजी वियो त पोइ त ॻाल्हि ई अलॻि आहे। संत कबीरदास जो नालो ॿुधियो अथव भाई, ॾाढा महान दरवेश थिया आहिनि कबीर साहब जी महाराज। उहे कुटिया में रहंदा, ॾाढी सरल उन्हनि जो जीवनी, उन्हनि जी ॾाढी सरल जेको जीवन हुयो, ॾाढो सरल, खूब भजन कंदा, राम नाम जो जाप कंदा, रोज उन्हनि जे घर कीर्तन थींदो, जीअं ते नेम आहे न मंदिर जो रोज जो, तीअं उन्हनि जे घर जो भी नेम हुयो, रोज कीर्तन कंदा, खूब संगत थींदी, अची करे मौज कंदा। कबीर साहब जे घर जे बगल में अची करे हिकड़ी वैश्या पंहिंजी कुटिया ठाही, गणिका, वो अची करे उते रहण लगी। त हाणे संतन वटि त खूब सत्संगी अचनि, ऐं हुन वटि सभु संसारी अचनि, अची करे व्यभिचार कनि, बुरा कर्म करे वञनि, उनजो नाच गानो ॾिसी वञनि। संतन खे तो कोई फर्क न पियो, पर ख़बर तो संतन जे भक्ति जी कहिड़ी कृपा थी कि धीरे धीरे जेके माण्हू वैश्या वटि वेंदा हा, उहो धीरे धीरे हाणे सत्संग में वञण लगा। चओ हरे राम, धीरे धीरे सत्संग में वञण लगा, तो उन वैश्या खे ॾाढो गुस्सो आयो कि मुंहिंजा ग्राहक भी पाण वटि तो खणी वञे, जेके मूं वटि ईंदा हुया हाणे सभु सत्संग में था वञनि। ॾाढो नाराज़ थी, गुस्सो थी, छा कयां छा कयां। तो उनजा कुझु जेके दोस्त यार हुया उन वांगुर ई उन्हनि खे खूब पैसे जी लालच ॾिनई, चई बस मुंहिंजो हिकिड़ो कमु कजो। कहिड़ो? हिन जी झोपड़ीअ में आग लॻायो। ठीकु आहे, थी वेंदो, रातो रात आग लॻाए छॾियो कबीर साहब जी झोपड़ीअ ते। चओ हरे राम। कबीर साहब जी महाराज ॿाहिरि निकिता, हथ जोड़े प्रभु जे बस रजा में राजी। माण्हू चवनि अरे तव्हां बीठा आहियो, तव्हां कुझु कयो कोन था। चई न न, मुंहिंजे प्रभु जी मर्जी ई हूंदी त बस ठीकु आहे, मौके तो हुनजी मर्जीअ में राजी रहणो आहे। ॿिया वीचारा दुख करण लगा, कबीर साहब खे बिल्कुलु दुख न थियो। चओ हरे राम। वो गणिका भी वो नजारो ॾिसी पई, अहिड़ी कुदरत थी, अहिड़ी हवा हली साध संगत जी, कि वो जेकी आग कबीर साहब जे झोपड़ी के लगल हुई, वो आग थोड़ी सी अहिड़ी हवा में सिधो वञी कुटिया में वैश्या जे लगी वई। चओ हरे राम। हाणे हुनजी झोपड़ी जलण लगी, वो तो परेशान थी वई। आई कबीर साहब वटि, चई तू कोई जादूगर आ? कबीर साहब खिलण लगा, चई भैया मां कोई जादूगर न आहियां। चई पोइ तू छा कयो अहिड़ो? हिनमल त आग तुंहिंजे कुटिया में लगल हुई, मुंहिंजे कुटिया में आग कीअं लगी वई? तॾहिं ॾाढो सुंदर जवाब कबीर साहब उन्हनि चयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए भेण। छा चयो? भेण वैश्या खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए भेण, जॾहिं तुंहिंजे यारनि खे गुस्सो आयो, तुंहिंजे दोस्तनि खे गुस्सो आयो, त उन्हनि मुंहिंजे झोपड़ीअ खे आग लॻाए छॾी। तो मुंहिंजो बि त यार वेठो आहे, उनखे गुस्सो आयो त तुंहिंजे झोपड़ी में आग लॻाई। उन्होंने हिकिड़ी ॻाल्हि चई, ना आग तूने लगाई ना आग मैंने लगाई। वैश्या के चवनि पिया, ना आग तूने लगाई ना आग मैंने लगाई, ये तो केवल यारों ने अपनी अपनी यारी निभाई। चओ हरे राम। तुंहिंजे यारनि तुंहिंजे लाइ यारी निभाई, मुंहिंजो यार वेठो आहे, हुन मुंहिंजे लाइ यारी निभाई। ये वचन ॿुधी करे चवंदा आहिनि गणिका जो भी हृदय परिवर्तन थी वियो, वो भी संतन जे शरण में अची करे भक्ति करण लॻो। उनखे भी संतन अपनायो, भक्ति ॾिनी, नाम ॾिनो। चओ हरे राम। संत उहो ई आहे जेको सभिनीनि ते दया करे, जेको गिने चुने ते दया करे, उहो संत न आहे। जेको ॾिसी करे दया करे उहो संत न आहे। जेको कोई स्वार्थ रखी करे दया करे उहो संत नथो थी सघे। संत तो उहो ई आहे जेको अकारण सभिनीनि ते दया करे।
असां इंसान जेके दया बि कंदा आहियूं न थोड़ी घणी कहते त हिकिड़ो स्वार्थ ज़रूर रखंदा आहियूं कि अॼु मां हुनजी मदद कई आहे त बुरे वक़्त में हो बि मुंहिंजी मदद कंदो। पर संत एतिरो बि स्वार्थ न रखंदा आहिनि, निस्वार्थ थी करे उहे असांजी मदद कंदा आहिनि, असां ते दया कंदा आहिनि, असां ते उपकार कंदा आहिनि। चओ हरे राम। खूब ॾिसो भाई असांजे संतनि जा वचन तो असां सां गॾु दोहरायो। चओ दया चाहिए तो, थोड़ो जोर सां चओ, खाई भी आया आयो। चओ दया चाहिए तो दया करते रहना। चाहियो था असां ते दया थे त तव्हां अॼु खां दया करण शुरू कयो। परमात्मा वेठो आहे पाण ई तव्हां ते दया कंदो। खुशी चाहिए तो खुशी देते रहना। बस चाहियो था सदाई खुश रहूं तो ॿियनि जे जीवन में खुशियूं ॾियो भाई। दया कयो, दया कयो। हिकु बार ख़बर तो छा थियो, हिकिड़ी अम्मा असांजे भूसावल जी, नालो हुयुसि मंगली बाई। छा नालो हुयुसि भाई? हिते कोई वेठी त ना आहे न? पक्का न आहे छा? हाँ पोइ ठीकु आहे। हाँ तव्हांजे भूसावल जी मंगली बाई हिकु बार वेठी हुई भूसावल जे रेलवे स्टेशन जे ॿाहिरि कंहिं कम सां, त हुते हिकिड़ो वीचारो याचक भिखारी घुमे पियो। उहो सुबुह खां ईअं पियो चए कि भगवान के नाम पर कुछ दे दो। मंगली बाई साम्हूं मिलियसि, चई अम्मा मूंखे कुछ दे, ॾाढी बुख लगी आहे, 4 ॾींहंनि खां कुछ खाधो कोन्हे। पहिरियों त चई हल हल हल, पर जॾहिं हुन ॾाढी जिद कई, चई 4 ॾींहंनि खां कुछ खाधो कोन्हे, ॾे न अम्मा कुछ त ॾे। त थोड़ी सी दया आयसि, भूसावल वारी हुई न भाई, दया त अचणी आहे हुनखे। त दया आयसि, गीदे मां 500 रुपए जो नोट कढी। चओ हरे राम। वो त जेको वीचारो भिखारी हुयो तो ॾिसी करे हैरान, 500 जो नोट। चई वाह वाह, अॼु त भैया पार्टी थींदी, मुंहिंजे लाइ त चेटी चंड अॼु ई आहे। चओ हरे राम। 500 जो गीदे मां नोट कढी ऐं अम्मा पुछण लॻसि 400 रुपया खुलिया अथई? उते ई वीचारे जा अॼु त ईअं ई मूड ख़राब थी वियो, पर चई ठीकु आहे, 500 न सही त घणा ॾींदी हाणे? 100 त ॾींदी। चई हा अम्मा खुलिया आहिनि 400 रुपया। चई पोइ कंद भॻा, जॾहिं 400 अथई त 4 ॾींहंनि खां बुख में छो आहे? हले त हल, रुपयो कोन मिलंदे। चओ हरे राम। वीचारो मंगलू राम हली वियो, छा करे उहो बि, पर न, दया चाहिए तो दया करते रहना। दया कयो सभिनीनि ते, तो परमात्मा वेठो आहे, उहो असां ते बि दया कंदो। चओ हरे राम। हरे कृष्ण। हिकिड़ो ॾाढो सुंदर भाव असां मिली करे ॻायूं पंहिंजे अमर उॾेरे लाल साईं जे लाइ। असांजो साथ ॾियो भाई तव्हां बि। ॾाढो सुंदर भाव तो मिली करे ॻाइजो असां सां गॾु। वाकई असां भाग्यशाली आहियूं जो एॾो सुंदर नज़ारो असांखे मिले तो, एॾो सुंदर दर। केर केर आहिनि ईमानदारी सां ॿुधाइजो जेके रोज अची करे मंदिर में ॿियो कुझु न त घटि में घटि मथो टेके वेंदा आहिनि भाई। चङी तरह हथ मथे कयो त मां ॾिसां। अरे वाह वाह, जेके तव्हां वेठा आहियो न, तव्हां ॾाढा भाग्यशाली आहियो। पंहिंजे लाइ हिकु बार ताड़ियूं हलायो। ॾाढा वॾा भाग्यशाली आहियो। भाग्यशाली कीअं आहियो त हिन भजन जे द्वारा ॿुधो। सूरत साईं जी लगी सब खां प्यारी, दर्शन सां दिल में अची वई बहारी। गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। 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 रहबर रूहानी दिलदार मिलियो आहे। साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आहे। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आहे। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आहे। भाग खुलियो आहे, असांजो भाग खुलियो आहे। भाग खुलियो आहे, असांजो
स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो मिली करे मिलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, ताड़ियूं प्रेम सां असांजो भाग खुलियो आ। ज्ञानन में ज्ञानी आ दानन में दानी, ज्ञानन में ज्ञानी आ दानन में दानी, तव्हां भी गायो ज्ञानन में ज्ञानी आ दानन में दानी, मुख सां ॿुधाइनि था वेदन जी वाणी, अरे दीनन दयाल आहे गिरधर गोपाल आहे, 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 रहबर रूहानी दिलदार मिलियो आ, साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आ, साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आ, अरे स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो तव्हां गायो द्वार मिलियो आ, ओ भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, असांजो भाग खुलियो ईअं न भाई भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, जंहिंजो जंहिंजो भाग खुलियो आ प्रेम सां, हा भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, हा भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। जैसिया गंगा ऐं यमुना में पानी, जैसिया गंगा ऐं यमुना में पानी, रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी, रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी, निमाणन जो माण आहे संगत सां साण आहे, माणन जो माण आहे संगत सां साण आहे, अरे निमाणन जो माण आहे राजूअ सां साण आहे, माणन जो माण आहे राजूअ सां साण आहे, रहबर रूहानी दिलदार मिलियो आ, साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आ, साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, जी स्वर्ग खां भी सुहिणो मिली करे द्वार मिलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, हा भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, जय हो भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, अरे साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आ, साईं झूलेलाल जो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, हा भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, 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 भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूले झूले झूलेलाल। तव्हांखे आनंद अचे थो भाई?
पक थोड़ो हीअं बि करे सघो था या हीअं बि करे सघो था भाई। तव्हां ख़बर अथव कीअं वेठा आहियो? जीअं न कपिड़े जी दुकान ते ॿाहिरि शो पीस डमी लॻल हूंदी आहे, बस कपिड़ा पातल हूंदा आहिनि, हलचल कुछ न हूंदी आहे, त घटि में घटि हीअं कयो या हीअं कयो, ख़बर त पए वेठा आहियो। वेठा आहियो भाई? पक सुम पिया आहियो? हलो शुक्र, कई ॼणा हा बि चई छॾींदा आहिनि। आनंद अचे थो न तव्हांखे? हिकु बार छा थियो ख़बर अथव? मंगलू राम वीचारो जॾहिं स्कूल में पढ़ंदो साईं, 10 साले जो 12 साले जो हुयो वीचारो, त उनखां मास्टर हिकिड़ो सवाल पुछियो। उन पुछियो मास्टर कि मंगलू राम बताओ सत्य में और भ्रम में क्या फर्क है? छा पुछियो? सत्य में और भ्रम में क्या फर्क है? मंगलू राम वीचारो सीधो साधो असांजे भूसावल जो उथियो, चई गुरुजी बुरा नहीं मानना मैं बताऊं? जी हाँ पुत्र बुधाए बुधाए। जी गुरुजी आप हमको पढ़ाते हो ये सत्य है, आप हमको पढ़ाते हो ये सत्य है, आपको लगता है हम पढ़ रहे हैं ये आपका भ्रम है। हाणे मां बि तव्हां खां पुछां थो, असां तव्हांखे ॿुधायूं था इहो त सत्य आहे, असांखे लॻे थो तव्हां ॿुधो था इहो असांजो भ्रम त न आहे? पक न? आनंद अचे थो तव्हांखे? चओ जय श्री कृष्ण। त भाई हिन भजन जो भाव इहो ई आहे कि असां ॾाढा भाग्यशाली आहियूं, न त हिन संसार में ॾिसो केवल भटकाइण हले थो, हा न? केवल सत्संग जे नाले ते अलाए छा थींदो आहे ख़बर न आहे। भले वॾी वॾी अक्षरनि में असां लिखाईंदासीं कि सत्संग प्रवचन, पर सत्संग आहे ई कोन अंदर। चओ हरे राम। भगवान जी कोई चर्चा ही ना है, भक्तन जी कोई चर्चा ही ना है, संतन जी कोई चर्चा ही ना है, साईं जी कोई चर्चा ही ना है, और नालो लिखियल आहे सत्संग। चओ हरे राम। पर असां भाग्यशाली आहियूं। मां सच ॿुधायूं त असां लाइव ॾिसंदा आहियूं जेको असांजा किशोर भैया कंदा आहिनि न, उहो जेके तव्हांखे केॾी महिल कथाऊं कहानियूं ऐं ॾाढी सुंदर सुंदर ॿुधाईंदा आहिनि, त उहो असां ॾिसंदा आहियूं। ऐं एकाध त असां चोरी बि कई आहे, ॿुधाई बि आहे पंहिंजे सत्संग में। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। ऐं एॾी प्रेम सां तव्हांखे भक्ति भाव सेवा सां जोड़ी रखियो अथऊं हिननि। असां जॾहिं पिछले दफ़े साईं 40 महोत्सव में आयासीं, त जॾहिं वापसि चक्कर बाटा वियासीं त असां भूसावल जी संगत जी खूब तारीफ़ कईसीं, खूब। ई संगत त एॾी प्यारी आहे। हा पंहिंजे लाइ चङी तरह हलायो भाई, चङी तरह असां बि था हलायूं। ओ अड़ोसी पड़ोसी शहर वारनि खे बि ख़बर पए भाई भूसावल में सत्संग हले तो, हलायो चङी तरह ताड़ियूं। वाह भाई वाह, बढ़िया बढ़िया। तो खूब तारीफ़ कई से, ऐं वाकई तव्हां तारीफ़ जे लाइक़ भी आयो भाई, छो जो तव्हां एॾी प्रेम सां ध्यान सां ॿुधो था। इन जो ॾाढो वॾो श्रेय असांजे किशोर भैया अमर भैया खे थो वञे। इन्हनि जे लाइ बि ताड़ियूं हलायो भाई, छो जो इन्हनि उहो तव्हांखे अहिड़ो प्रिपेयर कयो आहे सत्संग कथा जे लाइ। जॾहिं मूंखे यादि आहे भैया फोन कई पहिरियों दफ़ो ॻाल्हाइण पियो थिए फोन में, त भक्तमाल जी कथा लाइ चवनि पिया, त मुंहिंजो हिकिड़ो प्रश्न हुयो, मां भैया कथा ॿुधंदा? त भैया हिकिड़ी ॻाल्हि चई मूंखे अॼु बि यादि आहे, चई तव्हां चिंता न कयो, हितां जी संगत ॿुधण जी प्रेमी अथव, तव्हां बिल्कुलु चिंता न कयो, हिते रोज़ असां कथा कीर्तन कुझु न कुझु ॿुधाईंदा रहंदा आहियूं। पोइ दिलासो थियो कि हलो भैया, जाते रोज़ भक्ति हले थी, रोज़ सेवा हले थी, उहो दर त वाकई ॾाढो भागनि वारनि खे ई मिलंदो आहे। चओ हरे राम। रोज भक्ति, रोज जाते सत्संग हले। हिकिड़ो बर्तन तव्हां खणी रखी छॾियो, 15 ॾींहं हुनखे साफ़ न कयो, 15 ॾींहं पोइ साफ़ कयो, ऐं हिकिड़ो बर्तन जेको रोज साफ़ कयो, चमक कंहिंमें हूंदी? ईमानदारी सां ॿुधायो, चमक कंहिंमें हूंदी? रोज साफ़ करण वारे में हूंदी न? बस एतिरो ई त आहे। असां बि त मेरा ई बर्तन आहियूं। असांजो बि हृदय त जेको आहे धूल मिटीअ सां ई भरियल आहे, विषय विकारनि सां ई भरियल आहे, संसार जी फालतू ॻाल्हियुनि सां ई भरियल आहे। इनखे अगरि असां रोज भक्तिअ सां साफ़ कंदासीं, प्रभु जे नाम सां बुॾाए बुॾाए इनखे धोईंदासीं, त चमक बरक़रार रहंदी। चओ हरे राम। जय झूलेलाल। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। परमात्मा वेठा आहिनि दया करण जे लाइ। तव्हां हुनजी चिंता न कयो, त सभिनीनि ते महिर वसाइण जे लाइ वेठा आहिनि, सभिनीनि ते दया करण जे लाइ वेठा आहिनि। असां बसि उन्हनि जी भक्ति कयूं। एॾा संत महात्मा भगवान एॾा दयालु थींदा आहिनि, उन्हनि जी केतिरी महिमा ॻाइजे, केतिरी महिमा ॻाइजे, कि उन्हनि खे ख़बर बि हूंदी आहे कि असां गुनहगार आहियूं, पर पोइ बि असांजा ढक ढकींदा आहिनि।
हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना मां तव्हांखे ॿुधायां, ध्यान ॾेई श्रवण कजो। ही घटना मूंखे ॾाढी प्रिय आहे, ध्यान सां ॿुधंदव पक। हिकु बार हिकिड़ा गुरुजी हुया, मास्टर साहब स्कूल में पढ़ाईंदा, गुरुकुल में, त 25-30 ॿार उन्हनि जी कक्षा में पढ़ंदा हुया। हिकिड़े ॿार जो जन्मदिन हुयो त सोन जी अंगूठी पाया आयो। वो अंगूठी 5 मिंट केवल लाए करे रखियई, पोइ 5 मिंट खां पोइ ॾिठई त उतां गायब हुई। वो बालक जेको 10 साल जो रोअण लॻो, गुरुजी वटि वियो, गुरुजी मुंहिंजी अंगूठी कंहिं चोरी करे वरिती। गुरुजी पहिरियों त डांटियो, चई तूं ॿार थी करे अंगूठी पाया आवा? चई मुंहिंजे माता जोरीअ पारायो, मुंहिंजो जन्मदिन आहे त। चयो ठीकु आहे चिंता न कर, ॻोल्हे ॾियूं था, सुभाणे खां पाए न अचिजां। ठीकु आहे गुरुजी। गुरुजी आया कक्षा में, सभिनीनि ॿारनि खे उथारियऊं, हिकु हिकु कारी पट्टी ॾिनऊं, चयो पंहिंजे पंहिंजे अखियुनि ते पायो। छो गुरुजी? चई सभिनीनि जी तलाशी थी। सोचो केॾा ज्ञानी हूंदा उहे गुरु। सभिनीनि ॿारनि खे अखियुनि ते पट्टी ॿधियऊं ताकि कंहिंखे बि ख़बर ई न पए कंहिं चोरी कई आहे। चओ हरे राम। सभिनीनि जी तलाशी वरितऊं त हिकिड़े ॿार मां अंगूठी निकिरी आई। जंहिं ॿार जे गीदे मां अंगूठी निकिती त उहो ॿार घबराइण लॻो कि मां त छुटियुमि, हाणे गुरुजी सभिनीनि जे साम्हूं ॿुधाए छॾींदा, मुंहिंजे माता पिता खे बि ॿुधाईंदा, मूंखे स्कूल मां कढी छॾींदा, मूंखे खूब ॿुधाईंदा, बदनामी थी वेंदी। पर गुरुजी कंहिंखे बि न ॿुधायो। उहो अंगूठी खई, ॿार खे वापसि ॾिनऊं, चयो सुभाणे खां न पाए अचां। ठीकु आहे। ॿार वीचारो चिंता में, जंहिं चोरी कई, हाणे त पक ॿुधाईंदा, पर हफ़्तो गुज़रियो, गुरुजी कंहिंखो ॻाल्हि न कढी। वो बालक रोअण लॻो, चई मुंहिंजा गुरु एॾा महान आहिनि कि मुंहिंजो ढक ढकिन था, ऐं हिकिड़ो मां उन्हनि जो शिष्य थी करे चोरियूं थो कयां। ओहो, वो बुराई जो स्वभाव छॾे करे उन भक्ति अपनाई, उन उहो पढ़ाई अपनाई, और खूब मन लगाए करे पढ़ण लॻो। एॾो सुंदर उन पढ़ाई कई, एॾी सुंदर पढ़ाई कई कि पढ़ाई करे 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 कुछ 10, 15, 20 सालनि में वो ॾाढो वॾो ऑफिसर बणिजी वियो। एॾो वॾो ऑफिसर बणिजी वियो कि उनजे स्कूल वारा उनखे चीफ गेस्ट ठाहे करे इनवाइट करण लॻा। हिकु ॾींहुं स्कूल में आयो, जेॾी महिल उनखे घुरायो वियो त अची करे सभिनीनि खां पहिरियों उन वॾे ऑफिसर सवाल पुछियो कि मुंहिंजा गुरुजी काथे आहिनि जंहिं मूंखे पढ़ायो आहे? चई भैया वो तो रिटायर थी विया, बगल में उन्हनि जो घर अथव। चई पहिरियों मां उन्हनि सां मिली आयो, जंहिं चोरी कई बचपन में, उहो ई गुरुजी जो अची दरवाजो खटखटाई, गुरुजी दरवाजो खोलियो, पहिरियों त चरणनि खे प्रणाम की। चई गुरुजी मूंखे सुञातव? चई न भाई तूं केरु आहे? चई गुरुजी मूंखे नथा सुञाणो? चई न भाई। चई तव्हां मूंखे पढ़ायो आहे? चई मां हज़ारनि खे पढ़ायो आहे। तूं कहिड़ो वारो आहे ॿुधाए न, तूं कोई पंहिंजी परिचय त ॾे। चई गुरुजी यादि कयो, कई साल पहिरियों असांजे गुरुकुल में हिकिड़ी चोरी थी कक्षा में, सोन जी मुंडी। हा हा यादि अची वई भाई, यादि अची वई। चई हाणे बि मूंखे नथा सुञाणो? चई न। चई गुरुजी मां ई त चुराई हुई, तव्हां तलाशी कई, मुंहिंजे गीदे मां कढी। चई अच्छा उहो तूं हुए? चओ हरे राम। हा गुरुजी उहो मां हुयुमि, तव्हांखे यादि छो न आहे? तव्हांखे त यादि हुजणो खपे कि चोर जी शकल कोई कीअं भुलजंदो, मां मुंहिंजे गीदे मां तव्हां मुंडी खई हुई। गुरुजी भावुक थी विया, खिली करे चवण लॻा प्यारा हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां? हा गुरुजी। चई उन ॾींहुं केवल ॿारनि खे मां पट्टी न ॿधी हुई, पंहिंजे अखियुनि ते बि मां पट्टी ॿधी हुई। चओ हरे राम। पंहिंजे अखियुनि ते बि मां कारी पट्टी ॿधी हुई ताकि मूंखे बि ख़बर न पए चोरी कंहिं कई आहे। ईअं न थिए कि मूंखे ख़बर पइजी वञे भाई हिन फलाणे माण्हू चोरी कई आहे, पोइ मुंहिंजो ध्यानु जेको आहे उनखे छॾे ॿियनि ॿारनि ते वधीक लॻे, मां उन ॿार खे ध्यानु न ॾियां कि ताकि हे चोर आहे। न, इन जे लाइ मां पंहिंजे अखियुनि ते बि पट्टी ॿधी छॾी। इहो ॿुधी करे तो ॿार जार जार रोअण लॻो। चओ हरे राम। त अहिड़ा ई त भगवान आहिनि, इहो ई त भगवान जो स्वभाव आहे, संतन जो स्वभाव आहे कि असां रोज कोई न कोई अपराध कंदा आहियूं, रोज कोई न कोई ग़लती कंदा आहिनि, पर उहे पंहिंजनि प्यारनि जो ढक ढकींदा आहिनि। चओ हरे राम। पंहिंजे प्यारनि जी रक्षा कंदा आहिनि। इहो ई त स्वभाव आहे। चओ हरे राम। बस उन्हनि जे संबंध में कोई अची वञे त उनजो बेड़ो पार थी वेंदो आहे, कंहिंखे बि न छॾींदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। हिकिड़ो ॾाढो सुंदर भजन हे असां सां गॾु मिली करे ॻायो भाई, है न?
ओ श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से जिसका संबंध है, ओ मुरली वाले से जिसका संबंध है, मुरली वाले से जिसका संबंध है, ओ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, आहा उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से जिसका संबंध है, ओ बंसी वाले से जिसका संबंध है, बंसी वाले से जिसका संबंध है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, आहा उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। ओ झूठी ममता से करके किनारा, झूठी ममता से करके किनारा, हाँ झूठी ममता से करके किनारा, झूठी ममता से करके किनारा, लेके सच्चे प्रभु का सहारा, लेके सच्चे प्रभु का सहारा, जो उसी की रजा में रजामंद है, जो उसी की रजा में रजामंद है, हाँ, जो उसी की रजा में रजामंद है, जो उसी की रजा में रजामंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। ओ श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से जिसका संबंध है, ओ साईं प्यारे से जिसका संबंध है, साईं प्यारे से जिसका संबंध है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। साड़ी की सेवा आनंद ही आनंद है। जय हो। ओ संत ऋषियों की वाणी को मानो, 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 प्रेम भक्ति की महिमा को जानो, प्रेम भक्ति की महिमा को जानो, ओ प्रेम भक्ति की महिमा को जानो, प्रेम भक्ति की महिमा को जानो, जिसके हृदय में बाल मुकुंद है, जिसके हृदय में बाल मुकुंद है, तो उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। ओ श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से जिसका संबंध है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की
आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए झूलेलाल। जंहिंजो संबंध ठही वञे बस संतन सां भक्तन सां भगवान सां साईं सां उन जे जीवन में आनंद ही आनंद हूंदो आहे। ॾिसो भाई दुख न ईंदा इन जे दोखे में न रहिजो। माण्हू छा सोचींदो आहे मां भक्ति कंदुमि सत्संग कंदुमि सेवा कंदुमि त मुंहिंजे जीवन में दुख ही न ईंदा। अरे बल्कि थी तो सके भगवान पंहिंजे भक्तन जी वधीक परीक्षा भी वठंदा आहिनि। तव्हां ॾिसो जेके भी भक्त थिया आहिनि हर भक्त जो नालो चरित्र खणी ॾिसो उन्हनि जे जीवन में केतिरा दुख आया। मीराबाई त राजकुमारी हुई, तव्हां असां त उहे भी न आहियूं। उहे राजकुमारी हुई, उन जे जीवन में केॾा दुख आया, पर पोइ भी उन सदाई भगवान खे पाण सां गॾु सम्झो, संबंध ठाहे छॾियो त उनखे दुख जो एहसास न थियो। भाई चओ हरे राम। ऐं हिकिड़ा असां आहियूं थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते त बाप रे थोड़ो बुखार अचे त भगवान सां त ईअं झगड़ो थी वेंदो आहे। चओ हरे राम। पर साईं मां ॾिठो आहे माताउनि खे वॾी वॾी ॻाल्हियुनि जी चिंता न थींदी अथव, नंढी नंढी ॻाल्हियुनि जी थींदी अथव। असांजा पुरुष त वीचारा भावर त उहे त अलमस्त हूंदा आहिनि, मौजी हूंदा आहिनि, पर हिननि खे वॾी ॻाल्हियुनि जी चिंता न, नंढी नंढी। हिकिड़ी माईअ जो एक्सीडेंट थी वियो, नालो हुयुसि मंगली बाई। छा नालो हुयुसि भाई? मां न चवंदुमि भूसावल जी हुई, तव्हां अगली बार न घुराईंदव न त। चओ हरे राम। वीचारी जो एक्सीडेंट थी वियो, हिकिड़ी बस वारी बस ठोके उनखे हली वई, किरी पई एक्टिवा में। हॉस्पिटल पहुचायूं उनखे, डॉक्टर चयो भैया तुंहिंजी हिकिड़ी टंग कढणी पवंदी, हिक टंग सां तोखे हाणे हलणो पवंदो जीवन भर। चिंता में पइजी चई कीअं डॉक्टर साहब ईअं कीअं थींदो? चई न भाई हाणे हिक टंग त कढणी पवंदे, न कढंदासीं त वरी तकलीफ़ वधंदी, पोइ ॿी कढाइणी पवंदी। तंहिंखां हिन महिल हिकिड़ी कढाए छॾ, छो जो एक्सीडेंट वॾो थियो आहे ऐं तकलीफ़ वॾी आहे। चई न ईअं कीअं टंग कढंदव, कल्ह त नयो सैंडल वठी आई आहियां। डॉक्टर वीचारो बेहोश, ॿियो डॉक्टर आयो उनखे जगाइण जे लाइ। मां तुंहिंजी टंग था कढूं उनजी चिंता कोन्हे, तोखे सैंडल 200 रुपए जो जेको वठी आई आहियां। चई हा साईं कल्ह न नयो वठी आई आहियां, ऐं वरी दुकान ते ईअं भी लिखियल हुयो बिका हुआ माल वापस नहीं लिया जाएगा। मां न ॼाणा त वॾी वॾी ॻाल्हियुनि जी चिंता न, नंढी नंढी ॻाल्हियुनि जी चिंता। चओ हरे राम। इहे त असांजो हाल आहे भाई। ऐं हे वीचारा इहे मुछुनि वारा इहे टेंशन फ्री हूंदा आहिनि, इन्हनि खे वधीक कोई टेंशन न हूंदी आहे। पर हिकु बार असांजे भाउ मंगलू राम वीचारो दुखी हुयो, उहो भूसावल जो ई हुयो। चओ हरे राम। वीचारो दुखी हुयो त उनजो दोस्त उन सां मिलियो, उनजो नालो हुयो अटकू राम। उन सां मिलियो, चईंसि भाउ छा थी वियो, तूं दुखी छो थो लॻे? चईंसि छॾ यार न पुछ मां ॾाढो दुखी आहियां। न ॿुधाईंसि आखिर। ॿिए ॾींहुं मिलियुसि, ॿिए ॾींहुं ॾाढो ख़ुशि दोस्त मिलियुसि। चईं अरे यार अॼु ॾाढो ख़ुशि थो लॻे, कल्ह त ॾाढो दुखी आहे, छा करणा ॿुधाए त सही। चईं अच तोखे ॿुधायां थो, कल्ह मुंहिंजी घरवारी 20,000 जी साड़ी वठी आई, तॾहिं दुखी हुयो। चईं अच्छा 20,000 जी साड़ी वठी आई त दुखी हुए? चईं हा तॾहिं दुखी हुयमि। चईं पोइ अॼु ख़ुशि छो आहे? चईं अॼु मुंहिंजी घरवारी तुंहिंजी घरवारी खे ॾेखारण वई आहे। चओ हरे राम। उनखे ॾेखारण वई आहे, यानी 20,000 तुंहिंजा बि लॻंदा, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। यानी पंहिंजे ख़ुशीअ में ख़ुशि न आहे माण्हू, जेको ॿियनि जे सुख में सुखी ॾिसी करे उन्हनि खे दुखी थो थी वञे। चओ हरे राम। ॿिए खे दुख आयो त माण्हू ख़ुशि थो थी वञे, अरे वाह इहो स्वभाव भक्तनि जो थोड़ी आहे, इहो कंहिं सेवक जो स्वभाव थोड़ी आहे। चओ हरे राम। तो भगवान खे निरंतर प्रार्थना हुजे भाई। समय भी थोड़ो ही बचो आहे त मिली करे हाणे उमंग उत्साह में भरजी करे त ॾाढो ख़ुशीअ जो असांजे लाइ त्योहार आहे। वरी बि सर्व साध संगत खे एडवांस में चेटी चंड जूं अनंत अनंत वाधायूं, अनंत अनंत वाधायूं। असांजे किशोर भैया अमर भैया खे भी अनंत अनंत वाधायूं। भगवान झूलेलाल असां ते कृपा कनि, असां सभिनीनि ते खूब मेहर जा मींहं वसाइनि, भक्ति जा मींहं वसाइनि। हिकिड़ो भजन मिली करे असां ॻायूं, किशोर भैया चवनि था। तव्हांखे यादि हूंदो भाई इहो भजन त गॾु गॾु ज़रूर ॻाराइजो। माफ़ी ॾे
ॾे साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो भुलियल आ बंदो भुलल आ बंदो भुलल आ बंदो जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐब ढक साईं माफ़ी ॾे साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा माफ़ी ॾे साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो भुलियल आ बंदो भुलल आ बंदो भुलल आ बंदो भुलियल आ बंदो भुलियल आ बंदो भुलल आ बंदो भुलल आ बंदो रहमत वारा प्यारा साईं रहमत कर आसरे तुंहिंजे आया मुंहिंजी सौली कर तोखां सिवा ना हिकिड़े मुंहिंजो कोई आ परदीप जोत हीलो वसीलो तूं ही आ जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐब ढक साईं माफ़ी ॾे ओ साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो ओ भुलियल आ बंदो प्रेम सां गायो माफ़ी ॾे साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो भुलियल आ बंदो भुलल आ बंदो भुलल आ बंदो सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे प्यारा साईं तुंहिंजे अॻियां अरदास आहे जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो तूं मुंहिंजो आ मालिक सभु कुझु तो ते रखियो जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐब ढक साईं माफ़ी ॾे साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो भुलियल आ बंदो बंदो भुलल आ बंदो भुलल आ बंदो बंदो भुलियल आ बंदो
भुलियल आबंदो भुलल आबंदो भुलल आबंदो। बोलो सतगुरुदेव भगवान की आयु लाल सभई चो झूलेलाल। अचो भाई समय थी वियो आहे साथ संगत जी ऐं उमंग उत्साह जो जेको माहौल हली रहियो आहे त तव्हां बि 10 मिंट बीह करे हाज़िरी लॻायो भाई। जंहिंखे नचणु अचे ज़रूर नचजो, जंहिंखे मूं वांगुरु नचणु बिल्कुल भी न अचे चङी तरह त घटि में घटि ताड़ियूं हलाइजो भाई, है न। सभई पंहिंजी पंहिंजी जॻह ते उथी बीहो भाई, उथी बीहो। ओ जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे, साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे। ओ जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे। जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ी त हलाए। हा जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ी त हलाए। ओ जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे, झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे। जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे। ओ जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ी त हलाए। जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ी त हलाए। ओ जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे। जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे। ओ मुंहिंजी लॻी साईं सां प्रीत के दुनिया छा ॼाणे, ओ मुंहिंजी लॻी साईं सां प्रीत के दुनिया छा ॼाणे। अरे अॼु त मुंहिंजो राम आयो, राम आयो श्याम आयो, गायन जो गोपाल आयो, राम आयो श्याम ओ आयो, ग़रीबन निवाज आयो, राम आयो श्याम आहा गोखिल जो दातार आयो, राम आयो श्याम अरे हीरन जो हमराह आयो, राम आयो श्याम आयो। अरे आंख डंदी वताड़ी अॼु त मुंहिंजो राम आयो, आंख डंदी वताड़ी अॼु त मुंहिंजो राम हे आयो। राम आयो श्याम आयो, राम आयो श्याम ओ राम आयो श्याम आयो, राम आयो श्याम हे राम आयो श्याम आयो। राम आयो श्याम आयो। अरे घोड़े ते आयो मुंहिंजो लाल, सभई चो जय